फकीर मुखां पुछो ओ मुफ्ती साहब तो मुफ्ती साहब वडे जी ज़ियारत कई मां उन सां इहो हवाल कयो मुझे दिल में भी सवाल आयो त फकीर खां पुछां दे ख़बर तो पंहिंजे वालिद जी ज़ियारत कई जहान छॾण खां पोइ न इहा ॻाल्हि तोखे ॿुधाइणी आहे त हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला जो फैज़ केॾो आहे उन फकीर मूंखे चयो हाओ मां पंहिंजे बाबे खे जहान छॾण खां पोइ हिकिड़े नूरानी बाग में ॾिठो ओ नूरानी बाग में हले पयो तस्बीह उन जे हथ में आ ज़ुबान ते उन जे जारी आ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह चवे तो मां वञी करे पंहिंजे बाबे सां मिलियुस पहिरों दफ़ो मां उन जी ज़ियारत कई आहे मां उन खां पुछो ओ बाबा दे ख़बर सकरात कीअं हूंदी आहे हेॾा तवजो फरमाइजा ओ चवे थो त मुंहिंजे बाबे मूंखे जवाब ॾिनो ओ अब्बा सकरात ॾाढी ॾुखी हूंदी आहे ॾाढी उन जी तकलीफ़ हूंदी आहे ओ बाबा दे ख़बर सकरात में तो केड़ो हाल थियो चवे पियो जेड़ी मल सकरात जो हाल थियो आ तो उन सकरात जी हालत में मां ॾिठो आ त शैतान मुंहिंजे मथां अची करे बीठो आ बा वेही रहो ओ शैतान मुंहिंजे मथां अची करे बीठो आ शैतान मूंखे चवे पियो मां चवां पियो त कलमो भरिया बा जंहिंजी तवज्जो आ ओ सुभान अल्लाह चवे वो चवे पयो त मुझो हेडा सकरात जो टाइम हुआ हेडा मुझो साह निकरण जो टाइम हुआ ऐ हेडा शैतान अची करे मुझे मथा बीठो आ ऐ मुखे चवे पयो त कलमो न पढ़ जा कलमो न पढ़ जा कलमो न पढ़ जा चवे पयो हाने हेडा वक्त कोने जो मुझो साह निकरे ऐ हेडा दिसा पयो त शैतान पंहिंजो पावर हलाए पयो चवे पयो थोड़ी देर मस गुज़रिया पंहिंजे सॼे पासे खां निहारिया त पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी भी बीठो आ त मुझो मुर्शिद हजरत रोज़े धणी भी बीठो पीर सही रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैहि मादे निहारियो ऐं मादे निहारे खब्बे पासे खां शैतान बीठो आ सॼे पासे खां पीरान पीर दस्तगीर बीठो आ ऐं हजरत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैहि बीठा पाण पंहिंजे उन मुरीद में तवज्जो करे फरमायो ओ मुरीद ओ ज़िक्र याद कर जेको ज़िक्र दुनिया में तू कंदो है वो फकीर फरमाए तो मुखे मुझे वाले साहब फरमायो जेड़ी वाला पीर सही रोज़े धणी मुखे इयो फरमायो त मुखे ओ दुनिया में जेको ज़िक्र सिलसिला आलिया कादरिया जो कंदोस ओ मुखे याद अची वयो मूं चयो ला इलाहा रसूलुल्लाह ओ मानू चवे तो त हजरत रोज़े धणी मुखे ज़िक्र याद करायो मां कलमो पढ़ियो त कलमे ते मुझो खात्मो थियो अल्लाह कलमे जे सदके मुखे जन्नत अता फरमाए हेडा ने हार फकीर या मां तो के महमूद फकीर जे ज़माने जी गाल न बुधाई मां तो के हजरत सुल्तानुल वाइज़ीन जे दोस्त जी गाल बुधाई आई मुफ्ती साहब आई सजा आले बदरूए ज़मीन जा आले सुन्नत जा तो के बुधाईंदा त यो शैतान आखिर ताईं जंग कंदो आ आखिर ताईं विढ़ंदो आ चवंदो आ त कलमो न भरे ईअं मरे पर कसम खुदा जो जो मुर्शिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जो एड़ो जवान आ फरमान सचो आ ओ मुरीद मर त ख़बर पवई मां मोहम्मद राशिद रोज़े धणी पुॼा थो या नथो जोर सां सीनो खोल कजो सी न कर